ने अॻे नंढड़ा ॿार हुआ वो मज़दूरी कंदा हुआ या समुंड में लही वेंदा हुआ पंहिंजे मच्छी जे रोज़गार कंदा, पर अॼु उहे ॿार उहे स्कूलनि में आहिनि। ॿार ख़राब थी रहिया हुया, हिते जो मुस्तक़बिल जेको हुयो तमामु घणो ख़तरे में हुयो। मूंखे हिते अची इहे ॾिसी त तमामु घणी ख़ुशी थी आहे त अॼु हिते जे जेकी छोकिरियूं आहिनि उहे यूनिवर्सिटी ताईं था उन्हनि स्कूलनि में फर्नीचर की खोट पैदा थी हुई है, उते टीचरनि की खोट पैदा थी हुई है। सामुंडी पट्टी के माण्हुनि में इल्म हासिल करण जी जो शऊर पैदा थियो है, उन जे लाइ हिते स्कूलनि जी वधीक ज़रूरत है। नयूं बिल्डिंगूं हिते ॾिनियूं वञनि। हिते जेको आहे सो मंशियात वग़ैरह जेका हुई उरूज ते हूंदी, पर हिते इहे सॼा जेके तालीमी इदारा आहिनि या जेके पढ़ियल लिखियल आहिनि उहे कोशिशि पिया कनि था असीं इनखे ख़तमु करण लाइ वधि खां वधि जेको आहे उहो तालीम के जो सो आम करियूं। असां हिते नशो बदअमनी ऐं रेड़ी जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि मूं 5 साल पहिरीं जेको आहे हिते जॉइन कयो हो त मूं घरनि में वञी ॾिठो त चवंदा आहिनि त हीअ रेड़ी जेको आहे उहो 400 साल पुराणी हितां जी तहज़ीब आहे। वाकई में घरनि में वञी ॾिसो त अॼु बि उहे 400 साल पुरानी तहज़ीब नजर अचे पई। यहाँ पे मतलब रेडी में बहुत ज्यादा गुटखा वगैरह आम था। गुटखा वगैरह खाते तो हम 10 रुपए में कितना बड़ा नुकसान खरीद रहे हैं। जैसे हमें कैंसर हो जाता है, कितनी बड़ी बीमारियां हो जाती है, फिर हम लोग उसको अपने आप को बचाने के लिए लाखों रुपए लगा देते हैं। काफ़ी तरक्की कई आहे रेड़ी में। मां हुकूमत के यही चवंदीसि त हुकूमत हिन स्कूल के फंड ॾींदी त अॻियां बच्चा असांजे रेडीगोट जा बच्चा यूनिवर्सिटी ताईं पुॼनि। पेरेंट्स के खपे त पंहिंजी नियाणियुनि खे घरनि मां कढनि, ॿार अचनि, स्कूल मोकिलीनि, कॉलेज मोकिलीनि, यूनिवर्सिटी ताईं मोकिलीनि। त रेड़ीअ जो ट्रांसपोर्ट जो मसइलो हल थी वञे थो त इहो ॾाढो बहितर थींदो, छो त हिते ट्रांसपोर्ट जो वॾो मसइलो आहे जिन जी वजह सां छोकिरीअ जी ख़ासि तौरु तालीम जेकी रुकिजी वञे थी। असां हिननि खे ॾिठो थी त माहीगिरी तबाह थींदी वञे, इन जे लाइ बच्चनि खे पढ़ायो वञे त सुठी ॻाल्हि आहे। पोइ असां कस्टर्ड मीटिंगूं घुरायोसीं, वालिदिन सां मीटिंगूं घुरायोसीं, असां उन्हनि खे चेंज करण जी कोशिशि कई थी। अल्हम्दुलिल्लाह असांखे उहा क्षमा मिली। माहीगीर सिंधी वसंदियूं इब्राहिम हैदरी रेड़ी जेके माज़ी में समाजी बुराइनि में तमामु घणे नाले वारियूं हुयूं, अॼु उहे तालीम जे मैदान में तमामु घणो अॻिते वधी चुकियूं आहिनि। सिंध सरकार खे घुर्जे त इन्हनि माहीगीर सिंधी वसंदनि में तालीम जी बहितरीअ लाइ पंहिंजो किरदारु अदा करे। कैमरामैन नबील मीर सां गॾु मीर ज़ुल्फ़कार, सिंध TV न्यूज़, मलीर, कराची।